नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी का खबर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे ॻोठ जे नौजवान ॻोठ खां भरिया सिटी वेंदे 2 ॾींहं पहिरीं पुरसरार नमूने गुम 2 ॾींहनि बाद वारसनि खे अगवा कंदड़नि जो फ़ोन, जंहिंजी ऑडियो रिकॉर्डिंग अवामी न्यूज़ टीवी हथ करे वरिती है। 50 लाख रुपया भुंग तलब, नौजवान औरताणे आवाज़ ते रखिजी अगवा थियो है। इलाइक़े में चोॿोलनि जी अगर मां बबलू जो भाउ थो ॻाल्हायां पियो वॾो। जी शफ़ीक जो मां भाउ थो ॻाल्हायां वॾो। हुकुम बबलू सां थोरो भला ॻाल्हायो 2 मिंट असांखे ॻाल्हाए कजो। न उहो मूंसां गॾु न आहे, मां ॿिए हंधि आहियां, उहो ॿिए हंधि आहे। मां तव्हां सां राब्तो करवाईंदोमांसि 5 ॾींहं। न मसइलो छा आहे, असां मिसकीन ग़रीब आहियूं यार, तव्हांखे कंहिं ॾिसो असां का अमीर आहियूं या को असां वटि पैसो आहे, ॿुधायो तव्हां। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾे। हलो जी जी आवाज़ दिमाग़ में न रहिजी वञे। मां खयों आहे त सोचे सम्झी खयों आहे, पंहिंजी ताक़त सम्झी मां पोइ हथु विधो आहे। न जुमे ॾींहुं आहे, ख़ुदा जी ज़ात ॾिसे पई थी त असां ग़रीब ऐं मिसकीन ऐं मिठा, तोखे कंहिं चयो आहे त असां वॾेरा ऐं को ज़मींदार आहियूं या असां वटि पैसो आहे असां वटि। ज़मींदार हुजो या न हुजो, जे तव्हांखे बबलू ज़िंदा वठिणो आहे त पैसनि जी बंदोबस्त कयो ऐं हरू भरू पुलिस जे ख़र्चा नथी या तव्हांखे कुझु बि करे नथी चए। ईअं न कर, ख़ुदा जो कुझु ख़ौफ़ कयो, कुझु इंसानियत रखो मिठा। पैसा वठंदो तव्हां 5 ॾींहं फ़ोन करे कॉल करे मां रिंग करे पुछा कंदोमांसि, जे पैसा गॾु न कये त पोइ भाउ जो ख़ैरु न घुरंदे ऐं ज़िंदा पोइ माना लाश जा ई पैसा वठंदोमांसि। ईअं न कर यार, कुझु ख़ुदा जो कुझु जे बाबलो ज़िंदा वठिणो थी त पंहिंजे पैसनि जी पड़ताल कर। मां 5 ॾींहं नंबर खोले ॻाल्हाईंदो, मां 50 लाख पंहिंजो गॾे कान करायो, व्याजू कढायो, शादी कयो, फोड़ी कयो, पिनो जाई कयो। थोरो ॻाल्हाईं बबलू सां भला। न हाणे बबलू गॾु न आहे, मां ॿिए हंधि आहियां, उहो ॿिए हंधि आहे। साॻी जा त मां राब्तो कंदुसि ज़रियो हेतिरो। ईअं न कर कुझु। हलो तुंहिंजा ॿाहिरि हूंदा बसि वधीक वग़ैरह ख़तमु आहे। मां नंबर हाणे बंदि 5 ॾींहं राब्तो कंदो मां, पैसा पंहिंजा गॾु करे वठो, जान छॾायो। तूं नंबर बंदि न कर, मां कंहिंसां ॻाल्हायां भला, कंहिंसां ॻाल्हायांसि हिन पैसनि जे लाइ। नंबर बंदि न कर, कयां थो तोसां मां। ॿुधु जी जी तूं जेका मानी खईंदे न जी, उहा ई मूंखे ख़बर पवंदी। जे ॿिया भाॻे करे हुकूमत ॾे वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।